नमस्कार दोस्तों, मैं हरेश रियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो तो नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। एट्रोसिटी एक्ट जी पिटीशन सुप्रीम कोर्ट कई खारिज। एट्रोसिटी एक्ट ते सुप्रीम कोर्ट ॾिनल चुकादे जे साम्हूं सरकार पारां करण में आयल पिटीशन ते सुप्रीम कोर्ट पारां पंहिंजे हुकुम में कोई भी फेरफार न करण जो हुकुम करे पिटीशन खारिज करे छॾी आहे। दलित आंदोलन के करे कांग्रेस ए विपक्ष में खुशी। कांग्रेस सहित जूं विपक्षी रियासती पार्टियों मोदी सरकार के घेरण जो कोई मौको छॾीनि न थियूं, तॾहिं दलित आंदोलन के करे विपक्षी पार्टियुनि में खुशी छाइजी वई आहे। वेरावर में जमीन की घुर करे दलितन कया धरना। वेरावर में दलित परिवारन के सरकार पारां जमीन न मिलण ते दलित समाज पारां मामलेदार कचेरी के बाहर धरना शुरू करे जमीन की घुर कई वई आहे। फेक न्यूज़ लिखंदड़ पत्रकार जो मुद्दो कयो वियो रद्द। खोटा समाचार लिखंदड़ पत्रकार की मान्यता रद्द करण की 2 ॾींहं अॻु में सरकार कयल जाहिरात के पीएमओ के आदेश खां पोइ सरकार जो ही आदेश वापस छिकण में आयो आहे। दर्जे 10 जो पेपर वरी वठण जो सीबीएसई कयो रद्द। पेपर लीक थियण खां पोइ सीबीएसई बोर्ड पारां दर्जे 10 जो एक पेपर वरी वठण की इजाज़त कई हुई, पर शागिर्दनि के विरोध खां पोइ ही पेपर वरी वठण जो रद्द कयो वियो आहे। बिल्कुल सीबीएसई ने बिल्कुल ठीक किया कि नहीं ले रहे, क्योंकि अगर वो लेंगे तो बच्चे फिर अपनी स्टडीज़ पे फोकस नहीं कर पाएंगे। जो उन्होंने आगे फील्ड चूज़ करनी है वो उस पर फोकस नहीं रह पाएंगे। और जो कि उनका डिसीजन है कि दिल्ली और हरियाणा में ले रहे हैं वो बिल्कुल ठीक है, क्योंकि वहीं से पेपर लीक हुआ है, मेन वहीं से लीक हुआ है। कश्मीर में भारतीय सेना की फतेह ते हफीज सईद में दहशत। कश्मीर में भारतीय सेना पारां महा ऑपरेशन करे पाकिस्तान जा 13 आतंकी मारे छॾण ते घबरायल हाफिज सईद पारां भारतीय सेना ते आक्षेप कया विया हुआ। हाफिज सईद जी राजकीय पार्टी के आतंकी संगठन जाहिर।
पाकिस्तान जे साम्हूं खफ़ा रहियल अमेरिका पारां मुंबई हुमिले जे मास्टरमाइंड हाफ़िज़ सईद जी राजकीय पार्टीअ खे आतंकी संगठन ज़ाहिर करे पाकिस्तान जे आतंकवाद खे वॾो झटको ॾिनो आहे। गुजरात में भारी गर्मीअ जे विच में हवामान में बदलाव। गुजरात में भारी गर्मीअ जे विच में 2 ॾींहनि खां हवामान में बदलाव अचण ते आसमान में बादल छायल हुअण ते गर्मीअ में राहत रही आहे। सौराष्ट्र में बेज वधंदे गर्मी में आई कटौती। सौराष्ट्र में पिण 2 ॾींहनि खां हवामान में बेज जी मात्रा वधण ते गर्मीअ में ॾाढी कटौती महसूस थी रही आहे ऐं गर्मीअ जो पारो पिण 2 डिग्री घटि दर्ज कयो वियो आहे। गर्मीअ जे करे राजकोट में टोपी ऐं चश्मनि जी डिमांड। राजकोट सहित गुजरात में घणी गर्मी पवण ते राजकोट शहर में टोपी ऐं चश्मनि जी डिमांड निकिती आहे ऐं टोपी चश्मा वठण लाइ माण्हुनि जी भीड़ लॻी रही आहे। दीव जे बीच ते पिण हीट वेव जी लगी असर। गुजरात में गर्मी वधण सां पासे में आयल केंद्र शासित दीव जे बीच ते पिण हीट वेव जी असर हुअण ते हिते प्रवासियुनि जी संख्या में घटाड़ो नज़र अची रहियो आहे। पाणीअ जी तंगीअ ते वेरावर में औरतुनि कयो अनोखो विरोध। गिर सोमनाथ जिले में पानी जी तंगी ॾिसण अची रही आहे तॾहिं ॻोठ जी औरतुनि मथे ते मट रखी करे कलेक्टर कचहरी में अची करे रजूआत कई हुई।
મહેસાણા में कांग्रेस जे नगर सेवकन कया धरना। कांग्रेस शासित મહેસાણા नगरपालिका में चीफ ऑफिसर नगर सेवकन का वाहनन जी लॉगबुक गुरण ते नाराज सभ्यन चीफ ऑफिसर जे सामू धरना शुरू कया आहिनि। सूरत में इंटरनेशनल एयरपोर्ट ठाणे में सस्पेंस। सूरत में इंटरनेशनल एयरपोर्ट ठाणे जी गाल ते कलेक्टर पारा नवसारी में पूरती जमीन होने जो कयल रिपोर्ट ते एयरपोर्ट सूरत में थींदो या नवसारी में, इहो हिकड़ो सस्पेंस रहियो आहे। अमदावाद जी दिव्यपथ स्कूल में पेरेंट्स कयो हंगामो। अमदावाद जे मेमनगर में आयल दिव्यपथ स्कूल में फी न भरण ते शागिर्दन के परेशान करण में अचण ते पेरेंट्स स्कूल में पहुंची करे हंगामो मचायो हो। केदारनाथ पासे हेलिकॉप्टर जो थियो एक्सीडेंट। केदारनाथ पासे लैंड थी रहेल हेलिकॉप्टर थंभले से भटकण ते हू पलटी खाई वियो हो। हिन एक्सीडेंट में पायलट सहित 4 ॼणा घायल थिया हुआ। राजकोट में जवान ते फायरिंग थियण ते पुलिस हरकत में। राजकोट जे आकाशवाणी चौक में हार्दिक सिंह जाडेजा नाले जे जवान ते फायरिंग थियण ते पुलिस हरकत में आई है ऐं फायरिंग कंदड़न खे पकड़ण लाइ प्रयास शुरू कया आहिनि। सुरेंद्रनगर में ॿिनि टोलनि जे झगड़े में सुरेंद्रनगर जे बावरा ॻोठ में फसल जे मुदे ॿिनि जातियुनि जे माण्हुनि में झगड़ो थियण ते लकड़ियुनि सां वार करण ते 2 ॼणा घायल थिया हुआ। एट्रोसिटी एक्ट मुद्दे जिग्नेश मेवाणी जो निवेदन। सुप्रीम कोर्ट के चुकादे में सामू रिव्यू पिटीशन करण में सरकार ॾाढी देर कई होने जो दलित नेता ए विधायक जिग्नेश मेवाणी निवेदन कयो हो।
સૌથી પહેલાં તો સોશિયલ મીડિયાના માધ્યમથી કદાચ આપનું જો ધ્યાન ગયું હોય તો છેલ્લા 2 દિવસથી હું સામે ચાલીને બધાને અપીલ કરું છું કે આંદોલન આપણા ફંડામેન્ટલ રાઇટ્સ માટે કરવું જ જોઈએ, પણ એ કાનૂન અને બંધારણના દાયરામાં રહીને થવું જોઈએ. જાહેર સંપત્તિ હિંસાને આંદોલનમાં કોઈ સ્થાન નથી. દેશમાં ગુજરાતમાં કોઈ પણ ખૂણે હિંસા થઈ છે એને હું ક્રિટિસાઇઝ કરું છું. તમામ આંદોલનકારી મિત્રો આ દેશના કોઈ પણ ખૂણામાં છો, જેના સુધી મારી વાત પહોંચે છે, બધાને અપીલ, લડેंगे, जमकर संघर्ष करेंगे, लेकिन हिंसा का रास्ता नहीं इख्तियार करेंगे. वो मोदी जी के ऊपर छोड़ देंगे. भारत बंद जी थियल हिंसा में 11 जणनि जा थिया मौत. एट्रोसिटी एक्ट मुदे सुप्रीम कोर्ट पारां आयल चुकादे जे साम्हूं थियल भारत बंद जी हिंसा में देश में 11 जणनि जी मौत थी हुअण जो साम्हूं आयो आहे. दुर्ग जी वारदात ते भारत में सिंधी बंद जी जाहिरात. छत्तीसगढ़ में सिंधी जवाननि सां पुलिस कयल बदसलूकी ऐं अख़बार में सिंधियुनि खे आतंकवादी छपण जे विरोध में भारत में 10 अप्रैल ते सिंधियुनि पारां वापार धंधा बंदि रखण जी जाहिरात कई वई आहे. जय झूलेलाल, जय झूलेलाल. ये हमारे समाज की जो घटना हुई है दुर्ग में, सिंधी समाज से हुई है, और हमारी आपसे, हमारे सीएम साहब, मुख्यमंत्री श्री रमन सिंह से मैं अपील ये करता हूँ कि आने वाले समय में हमारे सिंधी समाज को वोटर बैंक कहा जाता है भाजपा का, और हमारे गृह मंत्री से भी निवेदन है कि हमारे को समाज के, सिंधी समाज को लेके साथ चलने में ही सबका भला है. और उसमें क्या है, जिस टाइप की ये घटना हुई है, और हमको आप सपोर्ट सहयोग दीजिए, और आने वाला चुनाव में भी हम आपके साथ हैं, और चुनाव न भी होगा तो उसके बाद भी हम आपके साथ हैं, और हमारी इस लड़ाई में आप भी साथ दीजिए. और जो पत्रकार और जो पुलिस ये की है उनके ऊपर कठोर कार्रवाई करने की कृपा करें, और हम आपसे बड़ी अपेक्षा रखते हैं. मैं वकील पमनानी चकर भाटा से बोल रहा हूँ, और उसके बाद अगर ये आप कोई एक्शन नहीं लेंगे, उसके बाद हम लोग पूरे सिंधी समाज वाले उग्र प्रदर्शन करेंगे, और उसकी जवाबदेही फिर आपकी रहेगी. धन्यवाद. छत्तीसगढ़ पुलिस मुर्दाबाद, छत्तीसगढ़ पुलिस मुर्दाबाद, भारत पेपर मुर्दाबाद, हिंदी एकता जिंदाबाद, हिंदी एकता जिंदाबाद, हिंदी एकता जिंदाबाद, रमन सिंह मुर्दाबाद, रमन सरकार मुर्दाबाद, रमन सरकार मुर्दाबाद, रमन सरकार मुर्दाबाद, रमन सरकार मुर्दाबाद, भारत बंद ते भावनगर में थियो दहशत जो माहौल.
सुप्रीम कोर्ट जे चुकादे जो विरोध करण लाइ ॾिनल भारत बंद ते भावनगर में दलित समाज पारां दंगल मचाइण ते शहर में दहशत फैलिजी वई हुई। गांधीधाम जे ओस्लो सर्कल ते थियो चक्का जाम। भारत बंद ते कच्छ जे गांधीधाम में दलित समाज पारां ओस्लो सर्कल पासे चक्का जाम करण खां पोइ बाज़ार में वञी करे दुकानूं पिण बंद करायूं हुयूं। भुज में मामलतदार जी कार ते हुमलो। भारत बंद ते कच्छ जे भुज में आंदोलनकारीन हिंसक रूप करे मामलतदार जी कार ते हुमलो करण सां 2 पुलिस मुलाजिम घायल थिया हुआ। भुज में तोफ़ानीन कयो व्यापारीन ते हुमलो। एट्रोसिटी एक्ट सुधार जे विरोध में भारत बंद ते दलित समाज पारां भुज में व्यापारीन ते हुमलो करण ते व्यापारीन में गुस्सो छाइजी वियो हो। हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे। तेसिताईं इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल।